नाज़रीन PS 77 जो ही मुकम्मल नतीजो है। नतीजन मुताबिक गैर हतमी गैर सरकारी नतीजन मुताबिक अगूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह 67,513 वोट खणी खटे वियो आहे। जेते रोशन बुरड़ो संदसि तालुक GDA सां आहे, उन वोट कया आहिनि 7,920। हिन वक़्त ताईं जे आयल नतीजन मुताबिक गैर हतमी गैर सरकारी नतीजन मुताबिक सैयद मुराद अली शाह ही तक खटे वियो आहे। PS 77 जो मुकम्मल नतीजो अवां जे आॾो आहे। सैयद मुराद अली शाह 67,513 वोटुनि सां मैदान मारे वरितो आहे, जो त रोशन बुरड़ो 7,920 वोटुनि सां पोइते आहे। GDA ऐं पीपल्स पार्टी विच में हिते मुक़ाबिलो हो। अगूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह 67,513 वोटुनि सां ही तक खटे चुको आहे। PS 77 जो ही मुकम्मल नतीजो अवां सां शेयर कयूं पिया। सैयद मुराद अली शाह 67,513 वोटुनि सां ही तक खटे वियो आहे, जॾहिं त रोशन बुरड़ो 7,920 वोट खणी सघियो। PS 77 हिते अवां खे ॿुधायूं पिया मुकम्मल नतीजो असां अवां सां शेयर कयूं पिया। सैयद मुराद अली शाह 67,513 वोट खणी खटे वियो आहे, जॾहिं त GDA उम्मीदवार रोशन बुरड़ो 7,920 वोट खणी सघियो। PS 77 जो ही नतीजो अवां सां शेयर कयूं पिया। गैर हतमी गैर सरकारी नतीजो आहे। मुकम्मल पोलिंग स्टेशन जो नतीजो अवां सां शेयर कयूं पिया। सैयद मुराद अली शाह 67,513 वोट खणी खटे वियो आहे। PS 77 जो ही नतीजो अवां सां शेयर कयूं पिया। मुकम्मल नतीजो आहे इहो। सैयद मुराद अली शाह गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मुताबिक कामयाबी मानी आहे। 67,513 वोट खया आहिनि सैयद मुराद अली शाह। गॾोगॾु अवां खे ॿुधायूं त रोशन बुरड़ो GDA सां संदसि तालुक आहे। 7,920 वोट रोशन बुरड़ो खणी सघियो, जॾहिं त मुकम्मल पोलिंग स्टेशन जो ही नतीजो आहे। इन मुताबिक सैयद मुराद अली शाह 67,513 वोटुनि सां पहिरें नंबर ते अची वियो आहे। ऐं PS 77 वारो जेको तक आहे, सैयद मुराद अली शाह अगूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खटे वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। पहिरियों भेरो मुकम्मल नतीजो अवां सां शेयर कयोसीं PS 77 ते, जिते सैयद मुराद अली शाह खटे वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजो अवां सां शेयर कयोसीं मुकम्मल नतीजो, जंहिं मुताबिक